नाज़रीन, असां मौजूद आहियूं हिन वक़्तु वकीलनि जे तरफ़ां जेको बबरले में धरणो आयो विया उते, ऐं हिते मां तव्हांखे ॿुधायां त हे जेको आमिर रज़ा वराइच आहे हेॾां बीठो आहे, उनजी तबियत जेका आहे थोरी नाज़ुक थी वई आहे, ऐं उन खां सवाइ सुबुह जो हिन धरणे जे मथां वीगो वारनि फायरिंग कई आहे, ऐं उन जे बावजूद बि हितां जो जोश जज़्बो वग़ैरह कुझु घटियो न आहे। ऐं हीउ जेको धरणो आहे अॼु हुनखे टियों ॾींहुं आहे, ऐं 3 ॾींहंनि में लखनि जे तादाद में माण्हू जेके आहिनि उहे हिते आया आहिनि, ऐं हिननि सां अचे बांह ॿेली थिया आहिनि, हिननि सां पंहिंजे दिली लॻा जो इज़हार कयो आहे। ऐं औरतूं आहिनि त सुबुह जो नाश्ता पचाए खणी थियूं अचनि, जेके सरहदीअ वारा आहिनि त को बोतलूं खयूं था अचनि, मिनरल वाटर खयूं था अचनि, बिरयानियुनि जूं देगियूं पचाए खणी था अचनि, माणियूं जेके आहिनि उहे खणी था अचनि। हर माण्हू पंहिंजे पंहिंजे जज़्बे जो इज़हार करे रहियो आहे। ही कुझु लेडी लायर्स आहिनि जेके असां सां मौजूदु आहिनि, ऐं ॾिसो था जिते पूरी सिंध में हिकिड़ो इनकलाब आयो आहे, जिते हर माण्हूअ जो जी पूरी थियो आहे, जेको हर माण्हू पंहिंजे पाणीअ जे लाइ निकिरी आयो आहे, उते सिंध जूं न्याणियूं जेके आहिनि उहे बि पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। मेरा ताल्लुक़ है कराची बार से, और हम लोग तमाम लेडी एडवोकेट्स इस वक्त जो मौजूद हैं कराची बार से हमारा ताल्लुक़ है, और हम कराची से यहाँ आए हैं अपने भाइयों के साथ और अपने लॉयर्स कम्युनिटी के साथ और अपने सिंधी भाइयों के साथ, क्योंकि कराची भी सिंध ही का हिस्सा है और ये हमारी धरती है, और इसके साथ हम नाइंसाफ़ी नहीं होने देंगे। ये इसके साथ नाइंसाफ़ी नहीं है बल्कि पूरी सिंधी कौम के साथ नाइंसाफ़ी है, हम वकला के साथ नाइंसाफ़ी है, सिंध में रहने वाले हर एक बंदे के साथ नाइंसाफ़ी है। ये जो 6 कनाल्स का मसला है ये बिल्कुल हम एक्सेप्ट नहीं करेंगे इसको, और जब तक ये कॉन्स्टिट्यूशन के अंदर से इसको रिमूव नहीं किया जाता या ये जो बिल पास किया है इसको ये वापस नहीं लेते, हम कतई तौर पे यहाँ से वापस नहीं जाएंगे जब तक कि हमारे यहाँ पे धरने का मकसद पूरा नहीं हो जाता। और जो अज़ाइम हैं हमारे इंशाअल्लाह ताला हम उसको बरूए कार ज़रूर लाएंगे। धरना लगाया हुआ है तो इसमें एक अजीब किस्म का जोश, लोगों की एक फीलिंग, इमोशंस जुड़े हुए हैं ना। कोई खाना पका के ला रहा है, कोई पानी ला रहा है, कोई बिरयानी ला रहा है। ये आप इस जेस्चर को कैसे देखती हैं? देखें, ये बिल्कुल वही याद ताज़ा कर रहा है कि जो एक बार 2007 और 8 में वकला तहरीक चली थी लाइज मूवमेंट में, और उसमें भी मैंने अपने किरदार थोड़ा सा अदा किया था। बिल्कुल वही है तमाम चीज़ें कि जी आवाम, यहाँ के लोग, हमारी कौम, यहाँ के बच्चे, हमारे भाई, हमारी बहनें भी हमारे साथ जुड़ गई हैं। जो जिसका जो अमल है, जो फेल है, जो कर सकता है वो हमारे साथ ताउन कर रहा है। हम यहाँ धरने पे बैठे हैं, हमें नहीं पता कि कहाँ से हमारे लिए बिरयानी बनकर आ रही है, कौन हमारे लिए पानी की बोतलें भेज रहा है, कौन फ्रूट्स भेज रहा है, कौन हमारे लिए डब्बे भेज रहा है, हमें कुछ नहीं पता। ये लग रहा है कि अल्लाह ताला से कोई मनोसलवा ऊपर से उतर रहा है, हमारे बहन भाई हमारे लिए इतना कर रहे हैं। लेकिन ये है कि ये काज हम सबकी मुश्तरका है, हमें मिलकर इसके लिए कोशिश करनी है, और जब तक हमारा मकसद पूरा नहीं होगा हम ये धरने में बैठे। ये क्या सुबह को फायरिंग वगैरह हुई है क्या? जी हाँ, बिल्कुल, सुबह यहाँ फायरिंग हुई है, और हमारा एक वकील है उसको जख्मी भी हुआ था, उसके पैर में पट्टी बंधी थी। अच्छा, पैर में उसके क्या हुआ था, क्या वाकया हुआ है? ये वाकया ये हुआ है कि 3 गाड़ियाँ यहाँ पे आई हैं, और बड़ी हाई फाई लेवल की गाड़ियाँ थी, जिन्होंने आके डायरेक्ट हिट किया। और अभी हमारे प्रेसिडेंट कराची बार ने आपको एमपीटीज भी दिखाई हैं, वो जो चलीदा ख्वाल थे वो हमारे हाथ में थे। लेकिन बात ये आ जाती है कि हम किससे इंसाफ मांगे? ये यानी खौफजदा करने की कोशिश, बिल्कुल ये हरासमेंट करने की कोशिश है, लेकिन हम हरासा नहीं होंगे, हमारा तो काम ही यही है। ये जो पूरी सिंध है, कराची जैसे इससे टूटा हुआ है ना, जैसे उनको एहसास ही नहीं है कि भाई दरिया का जो मसला है, पानी का मसला, वहाँ से किंजर लेक से और मंसूर लेक से पानी जा रहा है, कल को सिंधु दरिया में पानी नहीं होगा तो वहाँ भी नहीं होगा, कराची वाले भी ऐसे ही प्यासे मरेंगे। वो क्यों नहीं जुड़ रहे हैं, या खासतौर पर इसमें एमक्यूएम का किरदार आप उसको? सिंधु दरिया ही से कराची तक पानी जा रहा है, हम ये नहीं कहते हैं कि कराची में पानी हमारा कहीं ऊपर से उतर रहा है, ऐसा नहीं है। सिंध धरती में सिंध दरिया का पानी ही वहाँ सैराब करता है कराची को, कराची के लोगों को। तो मेरी रिक्वेस्ट ये है कि वो लोग
थोड़ा सा इस तरफ भी मोटिवेट हो, कराची के लोग यहाँ आए। आम पब्लिक की बात कर रही हूँ, वकील यहाँ मौजूद हैं। देखिए कराची बार, मलीर बार, हाई कोर्ट बार, जितनी भी कराची की बार्स हैं वो तमाम नुमाइंदे सदूर की शक्ल में, जनरल सेक्रेटरी की शक्ल में और आम वकील की शक्ल में यहाँ मौजूद हैं। लेकिन मेरी भी पब्लिक को, कराची की पब्लिक को मैसेज है कि खुदारा ये सिंध दरिया का मसला सिर्फ यहाँ पे सिंध, अंदरूनी सिंध में रहने वालों का नहीं है, कराची भी सिंध का हिस्सा है और आप लोगों को भी इतनी ही आवाज़ बुलंद करनी चाहिए जितनी कि यहाँ के मकामी लोग कर रहे हैं। तो प्लीज़ आप भी इस काज में हमारा हिस्सा बने, आप हमारे साथ आए ताकि हम हमारे से जुड़ेंगे, हम मजबूत होंगे। इस धरने में जो वकला लेडी लायर वो तो आई हैं, लेकिन जो आम सिंध की औरतें, घरेलू खातून हैं, नौकरी पेशा हैं, उनमें भी एक इनकलाब आया है। उनमें भी सिंधु दरिया के लिए वही मोहब्बत, वही शिद्दत, वही जज्बात, वही फीलिंग्स है। इस जज्बे को कैसे देखें? ये मैं अप्रिशिएट करती हूँ, मैं इस बात को बहुत ज्यादा अप्रिशिएट आप करती तो हूँ। मिली होंगी जो जी, औरतें यहाँ पे आ रही अभी हैं। भी एक खातून को मैंने यहाँ देखा था, कोई एनजीओ की थी, लेकिन हाँ। वो यहाँ आई हैं। इसके अलावा बहुत सारी खवातीन यहाँ वो आ रही हैं जो कि सिविल सोसाइटी से उनका जो है ताल्लुक है या मुख्तलिफ शोबों से है। लेकिन वो यहाँ क्यों, मैंने आपसे पहले भी अर्ज़ की थी कि ये सबका मुश्तरका इशू है, मुश्तरका मसला है। ये खाली वकीलों का नहीं है, खाली एक किसी और का नहीं है, बल्कि ये किसी सियासी पार्टी का नहीं है। ये जर्नल मसला है जो कि हमने मिलकर हल करना है। जीना होगा, मरना होगा, धरना होगा, धरना होगा। हम यहाँ से जब तक नहीं उठेंगे, जब तक हमारा मुतालबा पूरा नहीं हो जाता। मैं सिंध धरती की बेटी हूँ और सिंध धरती के लिए आवाज उठाती रहूंगी जब तक मेरे सिंध के लोगों के साथ नाइंसाफी होगी। ये काला कोट इनके साथ खड़ा होगा। इनकी सारी बहनें यहाँ मौजूद हैं। पहले हमें कोई हाथ लगाएगा, इसके बाद हमारे भाइयों को आँच आएगी। मां पहिरें ॾींहं ते अची करे हिते आवाम खे मां इहो चयो, सिविल सोसाइटी खे मां मैसेज ॾिनो हुयो, असांजे लाइ तव्हां बिरयानियूं न खणी अचो, असांजे लाइ तव्हां शरबत न खणी अचो, असांजे लाइ तव्हां बिस्किट न खणी अचो। असां ख़ाली पेट उञ बुख ते हिते बीह सघूं था, बसि असां सां कुल्हो कुल्हे में मिलाए करे भेनरूं हिते गॾु बीहनि। असांजे लाइ बुख मरी वई आहे। असां पंहिंजो कफन पाण सां ॿधी निकिता आहियूं ऐं चूड़ियूं हिन लाइ रखे वेठा आहियूं। इंशाल्लाह सोभ माणींदासीं गिफ्ट। इहे जेके खणी था अचनि, तव्हां त मना कयो, पर उहो पंहिंजे जज़्बे सां हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा, जीअं वकील धरणो हणी पंहिंजो किरदारु अदा कनि था, ईअं हिकिड़ो माण्हू हिते वेह नथो पर तव्हांजे लाइ खाधो मोकिले थो, पाणी मोकिले थो, तव्हांजे लाइ माना कुझु न कुझु पंहिंजो हिसो हिन तहरीक में ॻंढे थो। जी बिल्कुलु, असां हालांकि उन्हनि खे बार बार मिंथ था कयूं हथ जोड़े, अदा असांखे बिल्कुलु बुख न आहे, घुर्ज न आहे, पर यकीन मञो त मुंहिंजो इहो चवणु आहे त अदी असांखे शर्मदा न कयो, तव्हां न वठनि त असांखे सिंध अमड़ खे सुभाणे कहिड़ो जेको आहे असां मुंहुं ॾेखारींदासीं, सिंध धरतीअ खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं त असांजी नियाणियूं जेॾीमहिल आयूं त असां हुनजी ख़िदमत न कई, असांखे शर्मसार न कयो, असांखे मयारी न कयो। इहो चई करे असांजो कंधु झुकाए था छॾी, अखियुनि में ॻोढ़ा अची था वञनि त हीअ सिर्फ़ु ईअं न त को वॾा, असांजे नंढड़ा ॿार, कल्ह हिकिड़ो ॿार टाफियूं खणी आयो आहे। अच्छा। अचे करे चए थो बाजी हे मां तव्हांजे लाइ खणी आयो। मां चयो बच्चा तूं पाण खाधो आहे? चए थो न बाजी तव्हां खाधो त असां खाधो, तव्हां सां असां गॾु आहियूं। मां चयो सलाम आहे तुंहिंजी जो का तुंहिंजी ज़रूरत खे ऐं तुंहिंजे जज़्बे खे। हिकु लेडी एजिड आई चए थी अम्मा तव्हां हिते न वियो, तव्हां मूं वटि हलो तव्हांजी ख़िदमत कयां। इवन एतिरे हद ताईं मुंहिंजो मथो चुमियो। मूं चयोमांसि अम्मा तव्हां हिते हली आयो, असां गॾु बीठो, असांजे लाइ सभु कुझु थी वियो। केतिरा ॾींहं अञा तव्हां हूंदव हिते? जेसीं ताईं मुतालबो न मञींदा, केनाल कैंसिल न कंदा, तेसीं ताईं असांजो इहो ई जज़्बो रहंदो, इहो ई हौसलो रहंदो ऐं हिते वेठा रहंदासीं। बिलावल भुट्टे जो बि जलसो आहे सखर में, ऐं पीपी बि ख़ुदि हिन मामले ते लही पई आहे। इहो छा था सम्झो? इहो सॼो ड्रामो आहे, हीअ जेका सॼो ड्रामो रचाए पियो वञे सिर्फ़ु माण्हुनि खे मुंतशिर करण जे लाइ, उनजो माइंड डाइवर्ट करण जे लाइ, माण्हुनि खे थधो करण जे लाइ, त जीअं थधा थी वञनि। ऐं इन जो जज़्बो जेको आहे, छो जो हू जेके धमकियूं असांखे मोकिलीनि पिया
ऐं जेको थ्रेड कनि पिया त बि असां मुर्की इहो चऊं पिया त असां मरंदासीं कोन, कफ़न ॿधी आया आहियूं, तव्हां जेको वणेव सो कई, उन जो हिकिड़ो हे कनि पिया त ड्रामो कनि पिया, माना कामयाबु थी। हींअर आवाम सिविल सोसाइटी इन्हनि खे पूरी तरह सम्झी वई आहे, इन जा कारा जेके चहिरा आहिनि, कारा चिठा सफ़ा खुली विया आहिनि। हाणे माण्हू चाहे उहो अदीब, शाइर, सहाफ़ी, टीचर हुजे, केर बि हुजे, उन सभिनी खे ख़बर पइजी चुकी आहे। हाणे उन झांसे में अचण वारा कोन्हनि, चाहे भली केॾा बि जलसा कनि। सची ॻाल्हि ॿुधायां त वकीलनि जो के पंहिंजो ज़ाती प्रॉपर्टी इवन मां आहियां न, मां चवां थी मुंहिंजी कान्हे का ज़मीन, इंच बि कोन्हे को, इंच बि कोन्हे को, हालांकि मां नौशार फिरोज़ खां तालुक़ु रखनि, इंच बि कोन्हे, पर मां ग़रीब अवाम जे लाइ हिते आई आहियां। मां सिंधी मारवाड़नि जे लाइ जेके हिन ते गुज़र सफ़र कनि पिया, मां उन्हनि जे लाइ आहियां। ॿी ॻाल्हि इहा, ॾिसो सिंधी जेकी सिंध असांजी, उहा केतिरनि खे पाले पई, चाहे बंगाली हुजनि, बर्मी हुजनि, पठान हुजनि, अफ़गानी हुजनि, केतिरनि क़ौमुनि खे पाले पई। हीउ आख़िरी हिकिड़ो ज़रियो हुयो जियापे जो, जेको पाणी आहे उन ते असांजा नंढा नंढा फसल थियनि पिया, ऐं असां हुन ते गुज़र सफ़र कयूं पिया, उहो बि ग़रीब अवाम खां खसीनि पिया। हे धरणे खां पोइ वरी चवंदा ट्रेन जो ट्रैक बि बंदि कयो वेंदो, मोटरवे खे बि बंदि कयो वेंदो, या जेका ट्रैफिक हले थी मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां, उते बि माण्हू वेही रहिया। हा बिल्कुलु ईअं आहे। ॾिसो अलाह करे त पहिरियां हुकूमत खे अची वञे सम्झ, असांजे वफ़ाक़ खे सम्झ अची वञे सिंध हुकूमत खे, त हीअ पंहिंजे जेके 6 नाला आहिनि इन्हनि जो कैंसिल जेका कनि, नोटिफिकेशन जारी कनि। अगरि नथा कनि ऐं हीअ पंहिंजे हठ धर्मी ते ज़िद ते इन रहनि था क़ाइमु, त पोइ यकीनन उहे बि इंशाअल्लाह जेका वरी हिते जमा थींदा, उहे पंहिंजा ईंदा। कुझु आहिनि असांजा, पर उन्हनि इहो चयो आहे त अलाह न करे जे कुझु थियो त असां वरी हितां आवाज़ु उथारींदासीं, सभु हेॾे ईंदासीं त हेॾे ख़ाली मैदान न आहे छॾिणो। नाज़रीन, बबरलो बाईपास ते धरणो, ऐं हज़ारनि जे तादाद में गाॾियूं रोड ब्लॉक, हेॾां धरणो लॻल आहे, तव्हांखे ॾेखारे आयासीं। इन में हिकिड़ो जज़्बो ॾिसण में आयो आहे माण्हुनि में, त माण्हू पंहिंजे तरफ़ां हिन में पाणीअ जी सबिलूं था आणनि, बिरयानियूं खणी था अचनि, शरबत खणी था अचनि, मानियूं जेके आहिनि औरतूं पचाए करे खणी थियूं अचनि। त इहो जेको जज़्बो आहे इहो पहिरियां घटि ॾिसण में आयो। ऐं जुड़ियल आहिनि हितां जा जेके मक़ामी रहवासी आहिनि, उहे उन्हनि जी दिलि हिन धरणे सां गॾु आहे। त वकीलनि खे हर जेको खाधे पीते जो सामान आहे सॼो हितां जा इलाइक़े वासी। हीअ सैयद जाफ़र शाह जेको हितां जे बबरले जो हिकिड़ो वकील आहे, उहे उन जे तरफ़ां लॻायल आहे। हीअ सबील कंहिंजे तरफ़ां आहे? सैयद जाफ़र अली शाह। अच्छा, हे हेड़ियूं घणियूं सबीलूं लॻल आहिनि? हे साईं 4-5 लॻल, 4-5 लॻल आहिनि, हर कंहिं पंहिंजियूं अलॻि अलॻि आहियूं आहिनि। हे साईं जी तरफ़ां आहे। माण्हू कीअं पंहिंजे दिलि सां हिन वकील जे लाइ खणी अचे तो ॾेई थो वञे, बिस्मिल्लाह करे घुरायो। हा ॾेई था वञनि। अच्छा, हे तव्हांखे सामान वरी ॿिया ॾेई था वञनि, चओ अचे बाबा साईं अगरि खुटे थो त साईं खे था चऊं, जेके खणी था अचनि था असां हलायूं था। हलायो था। हे काएं बजे खां काएं बजे ताईं खुले ऐं हले? साईं सुबुह जो 7 खां राति जो 1 वॻे ताईं आहे। अच्छा, गर्मी बि सख़्तु लॻी पई आहे, ॾिसी थो त पाणीअ जी माना माण्हुनि खे तलब बाक़ाइदगीअ सां आहे। धरणे में औरतूं बि अचनि थियूं? हा साईं। हा बाक़ाइदा माना उन्हनि जूं नियाणियूं माना हिन में वेठियूं आहिनि, गॾु वेठियूं। अच्छा, हा नियाणी वेठी। शरबत बि हलायो था या पाणी हलायो? शरबत, जूस, हा लीमो पाणी, मिठाई, माना जेको अचे तो बिस्मिल्लाह करे हलायो। हे हैर त इहो पाणी पियो थो हले सुबुह जो टाइम आहे। अच्छा, हिक खां पोइ माना रंग लॻी था वञनि। रंग ट्रैफिक जेका आहे चवंदा हेॾो ओसन पासनि मूं हले थी पई। ये हल्की फुल्की माना मोटरसाइकिल थी या एड़े साइडियूं रस्तो हो जेके वॾियूं ट्रकूं ट्राला को तक ना एड़ो दग न आहे, सॼा बंदि थी विया। अच्छा, वॾो तोखे लॻे थो त धरणो पंहिंजो असर छॾींदो? अलाह भलाई कंदो, पर ईअं कोन उथंदासीं असां। धरणे में डेली तव्हांजे हिसाब सां केतिरा माण्हू अचनि? साईं तादाद न आहे, हज़ार जे तादाद में। हा जी, हाणे सुबुह जो टाइम आहे, तव्हां इंतज़ारु कयो, कुझु घणे खां पोइ तव्हांखे पिंडाल ज़ाइका होटल ते भरियल नज़र ईंदो सॼो बिल्कुलु बि। अच्छा जी, औरतूं बि, नंढा ॿार बि, हर मकतब फ़िक्र सां माण्हू
जेके सिंधु जो पानी पीअनि था, जंहिंजे डिड़ी में सिंधु जो पानी लहे थो, जेके सिंध धरती ते रहनि था, जंहिं सिंध धरती जी मिटी खाधी आहे, सभु हिते ईंदा आहिनि। अच्छा, तव्हां पंहिंजे तरफ़ां धरणे जे लाइ छा छा माना कयो? सर, मां सभ खां पहिरियां अर्ज़ु कयां त खमस जे ॾींहुं जीअं असां ऐलान थियो त चेयरमैन साहिब जन सुभाणे 18 तारीख़ जुमे ते ईंदा, खमस जे ॾींहुं असां कोशिशि कईसीं त कुझु न कुझु कयूं। पोइ मां सोचियो त अन्न असां कलीअ वठी खाईंदासीं। हीअ सिंध धरतीअ जो दर्द आहे, हीअ सिंध धरती दां खणी मुंहिंजा जोधा, मुंहिंजा दोधा ही मोर्चा बंदि थियण अचनि था बबरलो में, जेको औरतूं पंहिंजे हथ सां पचाइनि थियूं उहे बि खणी थियूं अचनि ऐं पंहिंजे बचनि खे चवनि थियूं जेको तव्हां वटि आहे पंहिंजे उन्हनि खे खारायो। जेके ॿाहिरां आया आहिनि दोस्त, वॾो जज़्बो आहे साईं। हे जज़्बो हिकिड़े पासे हुकुमरान जमायत आहे जी, जलसो करे थी त माण्हुनि खे चए थी अचो तव्हांखे बिरयानी खाराईंदासीं या किराए जा पैसा पोइ उहे माण्हू था जी, हिन में त अचूं माण्हू खणी था साईं इहो ई त फ़र्क़ु आहे। हे जेको धरणो आहे हिन सां माण्हुनि जी जज़्बाती वाबस्तगी, हिकिड़ी अटैचमेंट, हिकिड़ो ईअं दिली लॻा जो माण्हू पंहिंजे औरतूं खाधा पचाए करे, माना माण्हू पाणी खणी करे, माण्हू शरबत खणी करे, माण्हू बिरयानियूं खणी करे, माण्हू हिते पुॼनि था ऐं अचे ॾियनि था। उन में तव्हांजो बि माना पंहिंजो किरदारु आहे। त इहो तव्हांखे पहिरियां नज़र आयो आहे कॾहिं जो हिन दफ़े माना एतिरो हिन धरणे जे लाइ? शुरू खां वठी असां हिन प्रोग्राम जी मेज़बानी कयूं पिया। ही जेको आहे शुरू में जॾहिं ही असीं टेंट्स वग़ैरह हयासीं ऐं उतां कराची खां काफ़िलो रवानो थियो, असांखे काफ़ी सारी परेशानियूं हुयूं त हीउ मैनेज थींदो। पर जीअं जीअं ही काफ़िलो वेझो पहुचंदो वियो ऐं धरणो असांजो स्टार्ट थियो त असांखे अवाम जे अंदरि, अवाम जे हर तबिके में, शागिर्द हुजे, हारी हुजे, मज़दूर हुजे, उस्ताद हुजे, वकील हुजे, जंहिं बि तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू हुयो, उन में असांखे जोश ऐं वलवलो नज़र आयो। ॿिया जेके धरणा थींदा रहिया आहिनि उहे मख़सूस जमायतुनि जा मसलकी बुनियादुनि ते, मज़हबी बुनियादुनि ते धरणा हूंदा आहिनि, लेकिन ही मज़हबी माण्हू बि शामिल आहे, सेक्युलर माण्हू बि शामिल आहे ऐं जेको आहे सो पंहिंजो परस्त बि शामिल आहे, अणपढ़ियल बि, क़ौम परस्त बि, वफ़ाक़ परस्त बि, पाकिस्तान परस्त बि, तमामु तबक़ात जा जेके माण्हू आहिनि उहे हिन में शामिल आहिनि। ऐं असां हिते वेठा आहियूं खाधे पीते इंतज़ाम जे हवाले सां हिन खे मैनेज कयूं पिया त असांखे माण्हू बग़ैर नाले ॿुधाइण जे हिते जेको आहे सो बिरयानियूं, बर्फ़ूं, शरबत, पाणी, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं खाधे पीते जूं ऐं सहूलियत जूं शयूं जेको आहे सो ॾिनियूं पिया वञनि। असांखे हिते काई बि हिन वक़्तु जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जी काई कमी महसूसु धरणे स्टार्ट थियण खां पोइ न थी आहे। ऐं हीअ धरणे जो मैसेज पूरी सिंध में फैलिजी चुको आहे ऐं असां ताईं इतला पहुता आहिनि त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि धरणा लॻी विया आहिनि। ऐं हीअ असांजो धरणो यकीन ॼाणो असांजो अज़म इरादो मज़बूत आहे। राति बि असांजी जेका एक्शन कमेटी हुई, जेके वुकला क़यादत हुई, असांजी मीटिंग थी हुई ऐं असां पंहिंजे अज़म खे दोहरायोसीं त असांखे हर हाल में जेको असीं वाइदो ऐं ऐलान कयो आहे त असीं तेसीं ताईं न उथंदासीं जेसीं ताईं इहो नोटिफिकेशन वापसि न वरितो वेंदो। कल्ह तव्हां ॾिठो त राना सनावला थोरो सुरी आयो आहे त हिकिड़ो चूलिस्तान वारो केनाल मुतनाज़ आहे, ॿिया मुतनाज़ न आहिनि, सभु केनाल मुतनाज़ आहिनि, कारपोरेट फार्मिंग मुतनाज़ आहे। इहो सभु तव्हांखे वापसि वठिणो पवंदो। हिन वक़्तु असां सिर्फ़ु ज़मीनी रस्तो पंजाब ऐं सिंध जो मुनक़द कयो आहे, असां हवाई रस्तो बि मुनक़द कंदासीं ऐं असां रेलवे जंक्शन खे बि अॻिते हली जेको आहे सो बंदि कंदासीं। हीअ तहरीक बुनियादी तौरु पाकिस्तान खे बचाइण जी तहरीक आहे, वफ़ाक़ खे बचाइण जी तहरीक आहे। अफ़सोस सां चवणो पए थो त पीपल्स पार्टी बि वफ़ाक़ी हुकूमत में शामिल आहे। उहा जेकॾहिं सची आहे उनखे एहतजाज करण जी ज़रूरत न आहे। सदर पाकिस्तान अॼु ई आर्डीनेंस इशू कनि, 15 मिंटनि जो कमु आहे त आर्डीनेंस जे ज़रिए इन सॼे जो सॼे प्रोजेक्ट खे रिजेक्ट करे सघनि था। उन्हनि जे एहतजाज करण में को जवाज़ ई न आहे, को तुक ई न आहे। तव्हां वफ़ाक़ी हुकूमत बि किराए सघो था। सिंध खां वधीक वफ़ाक़ी हुकूमत न आहे। 4-5 केनाल सिंध जे मथां कुर्बान थी सघनि था, लेकिन सिंध केनालनि जे मथां कुर्बान न थींदी कॾहिं बि। सो इहो प्रोजेक्ट हर हाल में इन्हनि खे वापसि वठिणो। ट्रैफिक भला ॿिया मुतबादिल पासनि खां हले थी पई? ऐं असां तमामु घणा जेके रोड आहिनि चौधारी बंदि कयासीं। पोइ कुझु जेके लिंक रोड्स आहिनि उहे धरणे में माण्हुनि जे पहुचण लाइ, माण्हुनि जूं जेके हिते सहूलियतूं आहिनि उन्हनि खे पहुचाइण जे लाइ असां कुझु लूप होल्स ऐं कुझु नंढा नंढा रस्ता छॾिया आहिनि त ताकी धरणो हाणे त मुख़्तलिफ़ जाइनि ते नारे चूंडके में मुख़्तलिफ़ नवाबशाह रोड सां माण्हू माना धरणा हणी रोड बंदि करे। जी जी इंशाल्लाह असांखे उमेदु आहे हीअ असांजो धरणो अगरि कंटिन्यू रहंदो पोइ पूरी सिंध बंदि बि थींदी ऐं जेको आहे सो ही ज़मीनी रस्तो पंजाब सां त मुनक़द थींदो, पर तमामु रस्ता जेको आहे सो असां न पिया चाहियूं, असांखे मजबूर थो कयो वञे।
असां नथा चाहियूं त आवाम लाइ तकलीफ़ पैदा थिए, असां नथा चाहियूं त इहो ज़मीनी रस्तो मुनक़तअ थिए। असांजी कणिक जेका आहे असां वटि एतिरी वाफ़र मिक़दार में असां सिंध प्रोड्यूस करे रहिया आहियूं, जेका गुज़िरियल साल 4000 में हुई त हाणे तव्हां 2200 करे छॾी आहे। तव्हां सिंध जी ज़राअत ते छो नथा फोकस कयो? तव्हां लेटेस्ट टेक्नोलॉजी सिंध जे हारियुनि खे ॾियो। असांजो हारी फर्टिलाइज़र लाइ मजबूर आहे। ही तव्हां सिंध खे बंजर बणाए ऐं जेको रेगिस्तान आहे उहो कॾहिं बि सब्ज़ त न थींदो, असांजी सिंध बर्बाद थी वेंदी। तव्हां हिकिड़े 7 करोड़ जी आबादी जेका तहज़ीब हज़ारनि सालनि खां क़ाइमु आहे, जेका क़ाइमु ई सिंधू दरिया जे करे आहे, हिन पाणी जे करे आहे। माण्हू सम्झंदा सिर्फ़ु ज़मीनुनि जे पाणीअ जो इशू आहे, ज़मीनुनि जे पाणीअ जो इशू न आहे, पीअण जे पाणीअ जो इशू थींदो। असांखे पीअण जो पाणी बि न मिलंदो। ऐं हिन वक़्तु ई तव्हां ॾिसो असांजा ख़ुदि हिन बबरले जे इलाइक़े जो बोर जी जेका लेवल हुई उहा ग्राउंड लेवल हेठि हली वई आहे। ऐं अगरि पाणी न आयो त पोइ असां पीअण जो पाणी बि मसइलो थी वेंदो। असां वटि जेको मिनरल वाटर्स वारा माफ़िया इहे अची वेंदा, असांखे पंहिंजो। अच्छा इहो ॿुधाइजो साईं, रोज़ानो धरणे में छो त माण्हू अचनि वञनि था, लीडर अचनि था, पंहिंजा काफ़िला वठी वरी तकरीरूं करे वरी वापसि था वञनि, वरी ॿिया केतिरा माण्हू माना धरणे में अचनि? साईं पहिरें ॾींहुं जेको असांजो धरणो थियो उन में 2-2.5 हज़ार माण्हुनि जी शिरकत हुई। कल्ह वारो धरणो असांजो तमामु कामयाबु थियो आहे। अच्छा, कल्ह में अॼु वरी अचो आचर आहे, माना अॼु बि काफ़ी तादाद। असांखे उमेदु आहे त अॼु असीं जेको आहे सो 20 खां 30 हज़ार जो अंदाज़ो आहे त सुबुह खां वठी राति जो जेको 12 बजे ताईं असांजो धरणो हलंदो, उन में माण्हुनि जी शिरकत थींदी। माण्हू अचनि था, वञनि था, अचनि था। असां त इहो था चऊं त जेको माण्हू असांजे सोशल मीडिया ते असांजी पोस्ट खे शेयर करे थो उहो बि असां सां पंहिंजे हिसे जो किरदारु। औरत जेको आहे सो घर में वेही पटाटा ऐं बसर कटे थी ऐं असांजी पोस्ट खे लाइक करे थी, असां सम्झूं था उहा असां सां हिन धरणे में मौजूदु आहे। अच्छा साईं, हिन धरणे में औरतुनि जो किरदारु ॾिसो था, केतिरियूं हज़ारें औरतूं अचनि थियूं रोज़ानो, ऐं तव्हां पहिरियनि धरणनि में हिन में थोरो इहो बि फ़र्क़ु ॾिठो? औरतुनि जे हवाले सां मां इहो चवंदो हलंदुमि त कराची खां असांजूं लेडी अदड़ियूं एडवोकेट्स जेको आहे सो उतां जेको आहे सो 7, 8, 10, 15 कलाकनि जो सफ़र जेको आहे सो तइ करे हिते पहुतियूं आहिनि ऐं असां सां जेको आहे सो धरणे में 3 ॾींहंनि खां जेको आहे सो वेठियूं आहिनि। असां उन्हनि खे सलाम पेश कयूं था। इहो जज़्बो आहे जेको आहे सो उन्हनि जे अंदरि, जेको हिन मिटी सां, हिन वतन सां उन्हनि जो लगाव आहे, उनजे करे उहे वेठियूं आहिनि। ऐं हिन में जेके ऐं असां मक़ामी जेके हितां जा माण्हू आहिनि, उते जेके घरनि जूं औरतूं आहिनि, उहे जेके महिमाननि खे जेके सर्व कनि थियूं, असां उन्हनि खे बि सलाम पेश कयूं था। जेके रहनि था, माण्हू रहनि था, जेके ख़िदमत कनि था, उन्हनि सभिनी जा असीं थोराइता आहियूं ऐं उहो इन्हनि जो फ़र्ज़ु आहे ऐं असांजी सक़ाफ़त ऐं तहज़ीब बि आहे सिंध जी। अजरक मोहबत यमन जी अलामत आहे, सिंध सां मोहबत जी अलामत आहे। ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त बजाए की मां दुपट्टो ॿियो चादरूं या ॿियो कुझु ओढ़िया, हिन खां सुठा मां पंहिंजो अजरक छो न ओढ़ियां। अच्छा, हिकिड़ियूं त उन्हनि ओढ़ियो आहे असां कफ़न जे तौर ते ओढ़ियो। बसि असां लाइ कफ़न जी अलामत आहे, छो त अगरि सिंध न रहंदी त पोइ असां बि न रहंदासीं। अच्छा, तव्हां काऊं ॾींहं आहे? असांखे अॼु 4 ॾींहं आहे। असां पहिरें ई अनाउंस कयो त इन जो कोई एंड न आहे जेसि ताईं 6 केनालनि जो फ़ैसिलो वापसि न थो वञे। असां कराची खां काफ़िलो शुरू कयोसीं, जेको सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो अची बबुल बाईपास ते ॿिए ॾींहुं अची पहुतो हुयो, जंहिंमें सिंध जे चपे चपे ते असांजो गुलनि सां इस्तक़बाल कयो वियो। अच्छा, माण्हुनि जा हिते जज़्बात तव्हांखे कीअं था नज़र अचनि? ॾिसो था, को पाणीअ जूं बोतलूं खणंदो अचे, को शरबत खणंदो अचे, को बिरयानी खणंदो अचे, औरतूं घरनि मां खाधा ठाहे करे खणी थियूं अचनि। इहो तव्हांखे तवक़ो हुई उते त ईअं थींदो? मां सिंध जे माण्हुनि जी दिलि सां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां। मूंखे उमेद त हुई त असां लाइ इस्तक़बाल थींदो या असां लाइ इंतज़ाम कया वेंदा, पर असांखे इहा न हूंदी। हिते आम माण्हू, हिते जो आयल वकील या जेको बि धरणे में शामिलु थियण जी चाह रखे थो, उन लाइ कंहिं शइ जी कमी न थींदी, इन जी गारंटी आहे। छो त मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी चुकी आहियां त हींअर ताईं असांखे 4 ॾींहं, पर शुक्र आहे मौला जो हिकिड़ी शइ जी कमी न थी आहे। केतिरियूं औरतूं उतां खां गॾिजी आयूं? असां गणप में त असां कंहिंखे न ॻणियोसीं, न मर्दनि खे न औरत में, पर मां सम्झां थी त असां वटि कई सारियूं औरतूं हुयूं, इंक्लूडिंग मी। असां गॾु निकिता हुआसीं ऐं असां वटि काफ़िले में ॿियूं बि औरतूं शामिलु थींदियूं रहियूं ऐं ॾींहों ॾींहुं असां वटि औरतुनि जो तइदाद बि वधंदो वियो। जेके पोइ ॿार बच्चा वग़ैरह छॾे आयूं?
ॾिसो मां बि उन्हनि औरतुनि खे बि एप्रिशिएट कंदमि त ज़ाहिर आहे उहे घर हलाइनि थियूं तॾहिं तव्हां मर्द हिते वेही सघो था, उहे घर न हलाइनि था हिते वेही ॾेखारियूं। ऐं उनखां अलावा मां उन्हनि खे बि एप्रिशिएट थी कयां त ज़ाहिर आहे घर में वेही करे बि असां लाइ खाधा ठाहे, चांहियूं ठाहे या जेतिरो हू करे सघनि थियूं ठाहे करे साण मोकिलनि पियूं। त इहा बि हिकिड़ी मोहबत आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां की अगरि हू पाण न पियो अचे सघनि पर असां लाइ सहूलियत ज़रूरु फराहम हिते कनि त पियूं। वरी अचनि थियूं बाक़ाइदगीअ सां, माना एतिरियूं औरतूं जेके कंहिं बि धरणे में हूं अॻु में शायदि न आयूं। ॾिसो असां इहो ई चयोसीं त हीउ सिर्फ़ु वकीलनि जो सॾु न आहे, इहो क़ौमी सॾु आहे ऐं इहो सिंध जे हर माण्हू ते फ़र्ज़ु आहे जे सिंध जे पाणी जो हिकु ढुक बि पीतो आहे त उनजो क़ौमी फ़र्ज़ु आहे त उहो शामिलु थिए। ऐं इन वॾे काल जो ई नतीजो आहे त असां वटि रोज़ जी बुनियाद ते अलाए केतिरियूं औरतूं अचनि पियूं ऐं मां उन लाइ बि दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन असां सां मौजूदु आहे हिन तहरीक जो सरवान आमिर नवाज़ फलाइज, जेको नओं किरदारु साम्हूं आयो आहे। ये फायरिंग वगैरह का क्या वाक़या हुआ? तकरीबन रात आज सुबह 5:30 बजे के टाइम 3 गाड़ियां आई, एक ब्लैक रीवो थी, एक ब्लैक फॉर्च्यूनर या V8 की, एक वाइट फॉर्च्यूनर थी। अच्छा 3 गाड़ियां थी एक यहाँ पे आके उन्होंने फायरिंग की, लेकिन हम किसी चीज से डरेंगे नहीं। सही है, हम तब तक बैठे हुए हैं जब तक ये नोटिफिकेशन या हम यहाँ से या हम नोटिफिकेशन। अच्छा ये बताइए, ये इस वक्त तक हुकूमत, आपने देखा होगा राना ने भी एक स्टेप पीछे लिया है कल, अगर आपको फील हो तो क्या हुकूमत की तरफ से कोई राब्ता किया गया है या पीपल्स पार्टी की गवर्नमेंट की तरफ वो आपस में लगे हुए हैं। मैं सिर्फ एक बात कहता हूँ, ये ऐसा इशू है कि इसको ये जितनी जल्दी रिजोल्व करेंगे उनको फायदा होगा। ये जितना लंबा करेंगे उनको नुकसान है, हमें नुकसान कुछ नहीं है, हम तो खड़े हैं। वो समझते हैं ऐसे कि पहले जो उन्होंने कहा कि ये 1500 लोग जमा होंगे और बैठ बैठ के बेजार हो जाएंगे। नहीं सर, हम नहीं, हम यहाँ पे जब तक ये नोटिफिकेशन नहीं आएगा यहाँ से हम मिलेंगे नहीं। अच्छा ये बताएं, कल एक बयान है कि आप कह रहे हैं कि ट्रेनों को भी बंद किया जाएगा, फिर एयरपोर्ट को कल हमारी सीसी की मीटिंग है। अच्छा, उसमें हम कुछ चीजों को फाइनलाइज करेंगे क्योंकि कल सुबह 72 घंटे खत्म हो जाएंगे। अच्छा, तो कल दोपहर को 3 बजे हमने मीटिंग रखी है और उसके बाद 5 बजे प्रेस कॉन्फ्रेंस। वो कौन से इशू है जिन पर ये बात करनी है? देखें, उसमें हम फर्दर अमल देंगे, अपने प्रेस का दायरा इख्तियार बढ़ाएंगे, जो है इख्तियार बढ़ाएंगे, जिसमें जो दायरा हम बढ़ाएंगे उसमें रेलवे टैक्स को है वो हम उनको बंद कर सकते हैं, जिसमें हम पूरे सिंध में कोर्ट्स की तालाबंदी कर सकते हैं जब तक कि ये वो हल नहीं होता है। आप यकीन मानिए, हमें पानी, खाना पीना, किसी एक चीज के लिए भी यहाँ परेशान नहीं होना पड़ा। ये सामने हमारे वकील साहब ने कैंप लगाया हुआ है, वो मुझे कल बता रहे थे कि इतना लोग देखे, पानी की बोतलें, जूस वगैरह, उन्होंने सामने कोई कोई दुकान रेंट पे लिए उसमें रख रहे हैं और अभी भी लोग आ रहे हैं बोल रहे हैं हम दे रहे हैं। तो ये मोहब्बत की बात है। जब हम कराची से निकले दोस्तों को ये था इशू भी था कि वहाँ पे तो मैंने कहा अल्लाह की जात में छोड़ दो, अल्लाह बेहतर करेगा। वो अल्लाह की जात में उससे बड़ा वसीला कोई नहीं था। और फिर जो ये दोस्तों ने मदद की, वो वसीला बनाया।